अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम मुंहिंजा प्यारा भाइरो कलमे पढ़ंदड़ मुसलमानो, यकीनन जे मोहब्बत से अल्लाह से तवां असांखे हिते घुरायो आहे
कुछ पांजो तड़पा कुछ खुदा जी मेहरबानी आ तरी गरजानी थी आ पांजी दिल न घोरे आ तो खुदा के भी कहीं जी परवाह कान एक मोहब्बत है ईमान जो मुसलमान के छिके असली मकसद रे आणींदो आ जेको मकसद असांजो कुरान आ पैगंबर सही जी सीरत असांखे ॿ शयूं मिलियूं आहिनि जो कंहिं क़ौम खे अहिड़ियूं शयूं न मिलियूं जो ख़ुदा असांखे अता फरमायूं एक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक ॿियो ही क़ुरान जेको तव्हांजो साम्हूं रखियो ये चुम्मिन जे लाइ सिर्फ़ न आहे सीने ते रखण जे लाइ न आहे हिन खे पढ़बो आहे या कंहिंजी ज़बान तां ॿुधबो आहे पोइ रोई करे कोशिश माण्हू करे अल्लाह जे दरबार में अकेलाई में अल्लाह ॻाल्हियूं त ॾाढियूं भलियूं हूं पर मां अञा इन दग ते पहुतो न आहियां पंहिंजी महिरबानी फरमा मूंखे क़ुरान जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमा तव्हां खां पुछां थो अमल करणु सुठो अमल आहे या न आहे मानो जॾहिं ॻोड़ा हारींदो आहे हथ खणंदो आहे अल्लाह तबारक व तआला रहम फरमाईंदो आहे छो त हू रहमान आहे हू रहीम भी आहे रहमान रहम न करे तो रहमान छा जो आहे रहमान जो कम ही हुई आहे जो रहम करे गुनाहगार अचेस पे रहम करे जेको हथ जोड़े भी उन्हीं ते रहम करे जेको बगोड़ा हारे उन्हीं ते भी रहम करे जेको जन्नत घुरेस उन्हीं ते रहम करे और उनके जन्नत भी अता फरमाए ये अल्लाह जो कुरान असां भी नीजा मोहताज आहियूं तव्हां सां जेके भी वेठा आहियूं मर्द हुजनि या औरतूं हुजनि सभिनी कुरान जा मोहताज पैगंबर जे इताअत को सवाब चाड़ो ना है कुरान ते अमल करण को सवाब चाड़ो ना हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशा जी नमाज मस्जिद नबवी में पढ़ाए पान निकता सहाबा सब गड हा थद भी हुई सी भी हो पान भी रहा सहाबा तो वजन पे कि ही लड़या घर ने केड़े केड़े परे का जड़ी ठऊं तो हुजूर से बीठा है सब वापस आए असां तो वो चादर कोले हलिया भी साईं घोटकी कम आ मौली साहब एनो भल्या वाइज हुजे ए घोटकी घुमंदो सत ही आसमान जन्नत कठे कर इन मुकाबले में ना इन जे आडो वेहंदे बुधंदे अमल कंदे जन्नत परे न है ये समझो जणो तो 8 ही दरवाजा खोलिया हाने थोड़ो कदम खणदो वन जन्नत में पहुंचंदो भला मां आयत पढ़ा तर्जमो तव्हां को कराईंदुस तव्हां टियों त कलमो कोन पढ़ियो ॼमण खां वठी कलमो असां वटि आहे अबा जाया से कलमो मिलियो या न मिलियो सजे कन में आज़ान वरी खबे में तकबीर भी लगी अल्हम्दुलिल्लाह पुठी में ठपियूं त जॾहिं वॾड़ो थिए त इन्हनि शयुनि जी पारत हुजे हुजूर साईं जन बीही रहिया सहाबा मोटी आया आया सब परेशान तो हुजूर से बीहंदा ही ना घर मुबारक बीता है अज छो बीठा है फरमाया या रसूल अल्लाह तवा बीठा आयो तवा तो बीहंदा त ना हो घर बींदा हो साईं जे बीहण तवा के जरूरी आ मेहरबानी को अस चादर विछायूं त तवा चादर ते वेहो पान फरमाई मां चादर ते वेहण जे लाइ ना आया मां बीहंदुम बीठो आया बीहंदुम साईं बीठा की आयो फरमाए ने खीमे मो तंबू मो कुरान जी आवाज बुधण अचे तो या नथो अचे से कुरान बुधण आवाज अचे तो फरमाइनी कुरान मां मोहम्मद अरबी के बिहारियो चाचण फिरन के कलवड़न के कलोड़न के बेन के ताकता के चनन के जो घुमंदा वत ये कुरान बिहारींदो अज हिन जो चयो तू वठ सुभाणे ही तोखे अल्लाह जे सामो तुझी सिफारिश कराए तो के जन्नत वठी हुजूर साईं जन कुरान जी पान में वडी दोस्ती है वडी मोहब्बत है और तवा सा के भी मोहब्बत है अब आए या नहीं मोहब्बत है वो कने ठीक आ शैतान संदे गालिबा करी करी भुलाए तो जे धिको देई तो छडे पर जेको संभारींदो पान के त न किरंदो संभारींदो इंशाल्लाह वरी जो मोटींदो ना रब डाडो मेहरबान रब्बा माफी देण में देर ही न कंदे वडा गुनाहगार बख्शी
वॾा ॾोयारी बख़्शी मिया मां एॾा वॾा किसा खण न आयो हाँ मक़सद जी ॻाल्हि आहे त बनी इसराइली क़ौम में वॾा ॾोयारी गुनाहगार जो तूं असां ॿुधूं त कन ते नक ते तरकूं तौबा तौबा कयूं अल्लाह से उन्हनि खे बि बख़्शिश हिकिड़ो नौजवान हो वाक़ियो ईंदो ॾाढो गुनाहगार हो तव्हां असां पाण खे गुनाहगार सम्झूं था त मां गुनाहगार ॾसिया वॾो गुनाहगार पीउ मां सम्झायसि पर चयो ई न वरितई भला विच में जे बिरोकी में ॻाल्हाए वठां त कावड़जी त न वेंदो हाँ सम्झंदा न आहियो सवाब त मिलंदव मुंहिंजी पंहिंजी ॿोली आहे विसारियां त न यकी सिंधी में हला हाणे खारान में जलसो खारान कोयटा खां 300-400 किलोमीटर परे आहे उते बिरोकी में वाइज़ कयां पियो हिकिड़ो सूमरो विच में को वेठो हे रोडनि जे कमनि ते आया वीचारा मज़दूर हो थोड़ो सिंधी में ॻाल्हायमि त उथी बीह रहियो साईं इतां कुर्बान वञा को इतां था ॻाल्हाए हाणे मां त मार खाराईंदे पाण चरियाए सम्झनि ई कोन था मूंखे बि धिको ॾियनि त तोखे ई त ॻाल्हाइनि छा चुप करे वेही रहो मां त बसि जेको ॿुधो ई सो ॿुधो हिते बिरोकी ॻाल्हाइण बि ईअं आहे तव्हां सम्झंदो मुंडो ई कोन पर ॻाल्हि सम्झो अलाए काथे पहुतो अथव यादि मां इम्तिहान वठंदो आहियां यादि रखिजो न त वरी तव्हां वरी छड़ो घर जे ख़्याल हुजो त हाणे घर वियो आहियां घोटकी वियो अलाए काथे तूं वतंदो चक्कर ॾींदो त मां क़ुर पढ़ंदो सभु तयारु थियो क़ुर वॾो गुनाहगार पीउ मां सम्झायसि पर मुड़ियो ई न माइटनि सम्झायसि पर चयो न वरितई समझाए बेज़ार थी विया ॾींहों ॾींहुं गुनाहनि में वधे पियो आख़िर बेज़ार थी मीटिंग घुरायूं चवंदा हे मरे हिन जो जनाज़ो पढ़णो न आहे कफन में न कंदासीं टंगुनि खां वठी खूह में विझी ॾींदासीं जान ई छुटे हे त जनाज़े जहिड़ो ई न आहे ॾाढो गंदो कोई गुनाह न छॾियईं दुनिया में आख़िर मरी वियो टंगुनि खां वठी वञी खूह में सटियऊंसि अल्लाह से उन्हीं वक्त जे नबी के हुक्म कयो ऐ मुंहिंजा नबी जी रब्बा जे खूह में हिकिड़ो नौजवान पियो आहे इन्हीं के ॿार कढी कफन में पाराए तड़पे कराए जनाज़ो पाण पढ़ाएसि नबी के हुक्म आहे नबी आयो माण्हुनि खे सरके जल्दी अचो यार हिकिड़ो नौजवान जो लाश खूह में पियो आहे त कढूंसि लाश कढियो तड़ कराई कफन पारई ऐलान कई त जनाज़े ते अची वञो माण्हू आया नबी तो जनाज़ो पढ़ाए माण्हू आया ॻोठ जा माण्हू सभु पहुता हिन जा भाइर पीउ चाचा सभु पहुता नबी जनाज़ो पढ़ायो हीअं जो ॾिठूं ही त असां वारो छोरो आहे जंहिं गुनाही कोन छॾियो जंहिंखे असां खूह में सटियोसीं चयो अल्लाह जा नबी ही त वॾो ॾोयारी ही त वॾो गुनाहगार हो ही वस कयासीं पर मुड़ियो ई न हिन जो लाश असां खूह में सटियोसीं हिनखे तो ई कढायो आहे नबी जनाज़ो तो पढ़ायो तड़पी करायो कफन में पारायो थी ही त वॾो गुनाहगार हुयो चेदा मूंखे ख़बर न आहे मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़ो गुनाहगार आहे अल्लाह से जिब्रील के मोकिलियो मूंखे हुकुम कई त जनाज़ो पढ़ाए खुदा मेहरबान था चो खुदा अलम त पढ़ो भले इहो त यादि था अलहम्दुलिल्लाह रब्बिल अर्रहमान रहीम मुंड में तव्हां असांखे होशियार कई त नाउमेद न थिजो मां ॾाढो महिरबान आहियां तुंहिंजे पीउ मां खां वधीक बाज मां ख़ुदा जी मथे पीउ कावड़ जी वेंदो आहे त अख़बारनि में बि ईंदो आहे मां बेज़ार आहियां अल्लाह साईं कॾहिं बि बेज़ारी जो ऐलान न कर आ क़ुर ॿुध हुज़ूर सां फरमायो करीम अम्मा यूसुफ मोटींदो मां साॻियो ई किसो खणंदुमि पर ॿी ॻाल्हि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे उम्मत जे बारे में फ़िक्र हो
मुके उम्मत जा दुख होया मुके वडा सदमा होया पर हिकड़ी आयत हाने आई मुझे सोने फरमायो मुझा दुख ही दूर थी विया सदमा ही उम्मत जे बारे में दूर थी विया हाने मुझे दिल के तसली आई तो मुझा उम्मती हड़े ही जन्नत वींदा मां मोहम्मद अरबी जी दिल ठरी पई अखियूं ठरी पयूं थक लही विया वो आयत केड़ी आ अल्लाह फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम ओ मुझा सोना उम्मत तुझे सा गलाया तो मुझा बानो केड़ा भी गुनाहगार केड़ा भी डोयारी जमीन को आसमान जे चोटी ते गुनाह पहुंचनी सजी जमीन ते गुनाह खिंडजी वञनी अल्लाह फरमाए मां तसली तो ॾियांव त मुझे रहमत को मारूम न थिजो तव्हांजा गुनाह सभिनि जा गॾु थियनि मुंहिंजी रहमत मथे आ समंदर मां पाणी आंगुर जो ॿोड़ींदे हिकिड़ो कतरो घुटंदो अल्लाह फरमाए पूरी दुनिया के बख़्शा पोइ बि मुंहिंजी रहमत अञा कुशादी आ पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव निमाजी जरूर थो छो निमाजी बेनिमाजी न थियो एक बे को नफरत भी न कयो के गुनाहगार के गुनाह में ॾिसो उन को नफरत कयो उन के हथ ही न ॾियो उन सां मिलो ही न इंसान सोन जी मिसाल सोन गंदी नाली में किरी पवंदो आ मां तव्हां तो पुछां चाचड़न जो पाव सोन जो नाली में किरे ते छॾींदो परे 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 अला छा आहे नाली में बई हथ विझंदो खबर तस त लखन जो मसलो आ उनी नाली में सोन कढी तू धोई करे वरी जो वींदे शहर बाजार में कीमत में कमी ना है सागी कीमत में खरीदी नाली में पयो हो पर निकतो बाहर कढियोसी धोतो सफा क्योसी सागी कम जो आ मुसलमान तू नाली गुनाह जे में किरंदो आ हजारे तो में बची वींदा आहिनि नाली में पयो आ गुनाहन वारे में पर जे निकते मस्जिद जो पासो वरतुई पंज नमाजू शुरू कई तू सोन का वधी कीमती आही तो जे हित भी कीमत आ कब्र में कीमत आ क़यामत दी इज्जत मिली वींदई जन्नत जा दरवाजा खुलंदा जे जन्नत में अल्लाह पंजो दीदार पे कराईंदुई जो मुस्तफा जे मजलिस में भी बैठो नफरत न कर बे के खराब न समझ पान के समझो था कि पांजा ऐब गोल पान के खराब समझ माई पोते सभिन खां ॿिया त सब भला आहिनि ही बई अखियूं अला ॾिनियूं आहिनि न हिकिड़ी अख सां पंहिंजा ऐब गोल सॼी अख सां वर ॿियनि जूं चङई गोल इंशाल्लाह गुमराही न थी बरकात नफल पढ़ी मौलवी साहब असां अल्हम्दुलिल्लाह असांजी दिलि साफ़ आहे असांखे ईमान आहे हाणे मस्जिद में निकितो तो जे पोइ छा थियो जे मस्जिद में निकिरे त थियो छा ॿिया सभु ख़राब आहिनि तू चङो आहे केॾो बि गुनाहगार हुजे कोई उन को नफ़रत न कर उन ते महिनत कंदे इंशाल्लाह ठही वेंदी मां हिकिड़ो बिरोई हो मूंखे चऊं त निमाज़ मुंढो ई न पढ़ंदो असां वस कया अथासीं पर निमाज़ नथो पढ़े तव्हां पढ़ायोसि मां त हाज़ुर मां महिनत कयो सियारो हो कोट हुयुसि ॿई हथ कोटे खीसन में मार चमांसि अड़े नालो नथो वठां हाणे गुज़ारे अड़े खान नो अफ़गान होटल है चांस कोन पियो वञे पठान होटल हो चांहि में मशहूर मां त पठान वारो होटल हल त चांहि पीआ वाह मौलवी वाह क़ुरान नी सखी से चांहि जी सलाह कयो त मां त मुंहिंजी तारीफ़ शुरू कई रस्ते में नी सखी से एड़ो मुल्लाक दुन सखी अफो वरी सभिनी ॿिया बि सखी न आहिनि तूं सखी आहे मां त हल कान इराक को चान कोन पियो वञे दूध पत माशाअल्लाह माशाअल्लाह बस बस ना थोरो वासी शेफ करनी खपर चांहि जो वॾो शौक़ीन जेल में विझेसि बि चांहि पीआरे एॾो शौक़ीन अहिड़ो हलियो मां सां हाणे चांहि जे लाइ ॿिनि कोपनि जो वाइदो थियुसि घणनि जो मां त निमाज़ पढ़े ॿ कोप कुझु बि न आहिनि समझो था कड़ी के एड़े दोस्त के भी चाय पियारे का शे खाराए करे मस्जिद ने वठी हलो से तव्हांखे वॾो सवाब मिलंदो 100 रुपयो ख़र्च कंदे 50 जे झुकी पयो तो अल्लाह से 100 जे बदले में जन्नत दी असारे धूड़ पे में साजो केड़ो कम तुझो केड़ो कम तू मुसलमान नहीं तो ते जिम्मेदारी नहीं छड़ो मौलवी वाइज करे तो ते भी हक्का जो तू भी दुनिया में घूम
हर उन्हीं मानू सा मेहनत कर उनके मस्जिद तक पहुंचा अगते चो रब दिल जो मालिक तू आ मां आंदो त मसन झुकाइण वारो तू आ इंशाअल्लाह तुझे खाते भी सब नेकियूं लिखी टे पारी नमाज जो टाइम हो टे पारी जो निंद्र तव त मां बिरो मिंट क्या वाइस पाने वेड़े से हां बाबा सी वेड़ी थद त काने वाह जो मौसम ते जलसो रखियो वडा सियाणा हो वडी थद हुजे आ ही हुजो आ डको हा कुराड़ा त सब हलिया वने उत त हलो मासी तो थे उत त हलो ओडे जणो मां गरम हवा थी हलेस गले मुदा इतो भजंदो अजे मौसम सही आ जो मौसम सही आ अल्हम्दुलिल्लाह पोइतो तो मासा एड़ो हलियो छड़ी मुझी तारीफ कर मौली अली शेनी बाज के छेनो बंदा से नेम बारो बंदा का नी जन्नती से हो बिन चाहे ते मां के जन्नत भी दई छड़ी मां बे चां पे खुदा करे हले मस्जिद में सिधो मस्जिद जे दर ते आनो मां टे पारी अजान मिलल हुई दर को ट्रपा मां भी अलओंग रंग ई पौधा से नमाज तैयार है नमाज खानन गुड़कान मौलवी हर वायदा फेरेंगस तोबा मुल्ला था आने और मां को खिलाफ कने पारे छा कोने ने वदसा मस्जिद दे ऐसा कने ठुकुर ठुकुर कर कने मस्जिद बफर यो तो मां आसान बेरो की गलाया था मारी दे बेन भोर भोर कर मस्जिद में ना रंदो अरे हमसे किन खैर मौलवी ने अंत खबर कना फिरकार अंत मैं मां कम केड़ो तो कह मतलब जे मां बिशनी या खीसा कटिंदो मस्जिद में जो वठी तो ले उते जो तू भी हथ खणे मां भी खणा वो तो अल्लाह से रोज मां के जूता खाराइंदो पकड़ाइंदो इनी करे मां दुआ ही न तो घुरा झुका ही न थो जे चवा तलब मुके हलाल जी रोजी खारा माना रोज मोचड़ा खावा ही वफारा मस्जिद है चा कुन फिस कुन फी वफारा 50 रुपया दिनो मास माता न थो अचे वस के मास कोट को छिके मास ना आयो 50 दिनो ये सुठो कम किम किन कावड़ जी विंदो ना आयो वाला मां छा क्या हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान को सामानी खाई तो ही नहीं तवा सबन मेड़ो मानू आए जेको मेहमान जला रस्ते ते बीठो जे दर ते अचे त कुरान पहाड़ पटे भगो बीठो आ रोज बिगड़ जी विंदा इब्राहिम अलैहिस्सलाम मानी ने खाइंदो जैसे मेहमान ना अचे 3 डी मेहमान आयो अल्लाह इम्तिहान वठंदो हासिब तो मां यो तरकू अब हासिब तो अल्लाह जो कुरान ऐलान कंदो आसिब अन्ना सा यो तरकू अन यकुलु आमन्ना वहुम ला युफ्तनून अल्लाह फरमाए तो ये समझो कलमो पढ़ो से जन्नत मिली वई ना इम्तिहान वठंदो मां आजमाइंदो मां आजान का पो दिसंदो मां त मुझे घर अचे तो या नथो अचे वुजू करे तो या नथो करे कुरान पढ़े तो या नथो पढ़े समूरन मामलन में पास थींदे जन्नत तुझे कदमन जे हेठ आहे सजोड़ी खाए तो चरे तो बोतला माखी अलाए छा पेड़ा घुटकी जा बस मुफ्त जाए सुजदो भी न कर इब्राहिम अलैहिस्सलाम बाहर निकली वो भुख डाडी त रस्ते ते बिना को मेहमान रस्ते ते बीठो एकड़ो पोड़ो आयो चे पोड़ा जी हल त मानी खाऊं न के भुख लगी रस्ते जो आयो नबी सांग दस्तरखानो लगी वो मानी आंदऊ इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया गाल में तो बिस्मिल्लाह पढ़ पो मूसा गजी खा छा पढ़ बिस्मिल्लाह पढ़ी खा ते हाने गाल बुध मां जिंदगी में बिस्मिल्लाह पढ़ो ही कोन अज भी कोन पढ़ंदो मां खारा तुझी मर्जी न खारा तुझी मर्जी बिस्मिल्लाह मां कोन पढ़दो मां इब्राहिम नबी फरमाया जे नथो पढ़े तो वन पांजे रस्ते सा बिना बिस्मिल्लाह जे तो के मानी न खाराइंदम पोड़ो उथियो दबरंदो हलियो वियो त मुके वठी पान आयो बिना बिस्मिल्लाह जे मानी न खारायो थई मां न पढ़ंदो बिस्मिल्लाह पोड़ो वयो अना टुकड़ो यो त जिब्रील आयो ओ इब्राहिम अल्लाह से मोकलियो मुके जे इब्राहिम इनी पोड़े के बचपन का वठी इन मल ते तो खारायो कि न मां जे मां खारायो आ बिना बिस्मिल्लाह जे खारायो आ मां कदी शर्त न वेदो थम त पोड़ा बिस्मिल्लाह पढ़ पोतो के मानी खाराइंदम ना बचपन का वठी पालींदे इन उम्र तई 80 साल त मां पालियो थम बिना बिस्मिल्लाह जे खारायो थम तू वेलो हिकड़ो तो खाराई
अबो बे बिस्मिल्लाह तो पढ़ाए से तो जो केड़ो कम बिस्मिल्लाह पढ़े उन्हीं जी मर्जी न पढ़े उन्हीं जी मर्जी तो के मानी खरानी आ जल्दी पोड़े के घुराए पान संगत मानी खारा समझो था कि न असा वड़ सूफी एकड़ा एड़ा अबा बिस्मिल्लाह पढ़ चंगी तरह हिय वेई रहे तो छोरो ही भजी ए छोड़ो पलती हणाई जो सम्मान हिय खा सजियत सा भञाए हिय कजाए ई वरे पो समझाए जे हाले ब गिरो त खाए त सही अग में उनके मिनट में बुजुर्ग तो पढ़ाए गाल समझो कलमे वारो पोड़ो बि दबरी दो थो वधे वने तो पर कावड़ियो थो इब्राहिम अलैहिस्सलाम में कढवस ओ पोड़ा जे छाए जे आ मानी कर जी खाऊं जे नहीं दो मां उन के वरी बिस्मिल्लाह पढ़ाई जे हाने गाल बुध बिस्मिल्लाह कोन पढ़ाई दो मां आ मूसा कर जी मानी खा जे गोड़े वठी वई उथारियो थी बिस्मिल्लाह जो शर्त विधुई हाने की थो चवे जे गाल बुध पोड़ा तू अल्लाह के डाडो प्यारो आ मां इब्राहिम नबी आ जिब्रील मुंह वटायो तू जला पार तरफ कयो आ त बिना बिस्मिल्लाह जे खारायस जे हां जिब्रील आयो अल्लाह मुझे बारे में पार तू क्यों ते जा जे पो मुके हैफ हुजे हाने मां कलमो बे पढ़दो मां बिस्मिल्लाह पढ़ी मानी खाइनो मां कलमो पढ़ी बिस्मिल्लाह बे पढ़ी मानी खादई अल्लाह ये हिदा जो रस्तो खोलींदो आ बिना बिस्मिल्लाह जे खाए त खाए के बेचारा एड़ा इंदा जन के का खबर ही का तू मरे नफरत करे न वन माई न खरे हाथ धो फलाणो कर साबुण सा धो शैम्पू हण तेसे वो भजी हलो व्यारे बगेरो खारायस भी गड पाण सा मोतबर न थी ते इने लटा फाटा पर जुती छिगला चरियो आ रोडन सा घुमदो तो वते अध चरियो आ ना पाण सा गड व्यारेस छा बाबा हाने बीमारी केड़ी निकती आ भाई कोरोना कोन थींदी ड्रिज न पाण सा गड व्यारे मानी खाराए से पोचो रब तुझे जात रे न्यारे माने के खारायम न तमा नफरत कंदो में एड़न मानुन को पर हाने पाण सा गड खारायो तो मासे इंशाअल्लाह खुदा तो रहम फरमाई मिस्कीन गरीबन को नफरत न कर गाल समझो कलमे वार अल्लाह से बशई दिनी वन और वो छोकरो जरी जनाजो नबी पढ़ायो या तो किन्ना नबी जरी जनाजो पढ़ायो गोठ वारा आया ते मुझो भाइटो आ ओचे मुझो सौट जो पुटो आ वडो गंदो आ नबी ये डाडो गुनाहगार आ असा इनके समझायो से चो कोन वरतई नबी चौदा गाल बतो मुके काई खबर न त गुनाहगार आ मुंह और जिब्रील आयो अल्लाह जो हुक्म खणी आयो त जनाजो पढ़ायस तड़बे करायस कफन में पारायस अल्लाह जो हुक्म मनी करे मां जनाजो पढ़ायो आ नए त डाडो गंदो आ नबी दुआ गुरी मुंजा मौला गोठ वाला ही ता चवन ही डाडो गंदो मेरो आ ओडो मुके हुक्म क्यों थी जनाजे जो अल्लाह फरमाया मुंजा नबी मुके पानी जात किबरा जो कसम जी चवन ता ओड़ो ही होयो गंदो डाडो हो बरो पे डाडो हो गोठ वारन कढ से गोठऊं कलमे वारो पो तोबा ताब रस्ते में थी वयो ये फिरे बे पयो गोठ वारा चवन पिया ओते फिरे बे पयो तोबा ताब थी वयो जे मुंजा मौला अज को बाद में गलती न कंदम अज को बाद गुनाह न कंदम मुंजा मौला अबो बेजार अम्मा बेजार तू तो बेजार न थी गोठ वारा बेजार पर तू तो बेजार न थी मौला अज को वठी मुके तोबा ओ मुंजा नबी इंजो रोण तो न डिठो इंजा गोड़ा तो न डिठो इंजो दाऊ तो कोन बुधु मां बुधुम इनी करे मां जिंदगी जा गुनाह माफ करे छड़ियो मां खुदा मेहरबान है पर जरी वे तो सुठे नमूने सा दुआ गुर आजी चेहरो हेठ कर ये ना तकीदो बे बत पोटन डोटन के वर एनो तो वे अल्लाह से राम जी नजर कर जावे छोरे के वरी झोल में वे एड़े कुंडड़ी में वे जाते पंजा उजर पेश कर रब जो पान के डोयारी कर ये ना तमा भलो आ पाक दामन आ पान के डोयारी कर अल्लाह जो सामो इंशाल्लाह तुझे डो माफ थी है मुझा सोना इलाके जा कलमे वारो अल्लाह जा वडा थोरा
असा अल्लाह जा थोरा लाए कोन था सघूं जो मोहम्मद अरबी जड़ो नबी नहीं, एड़ो सोनो कुरान नहीं, सहाबा भला, अहल बैत भला, नबी जो खानदान सोनो, पान मोहम्मद अरबी सोनो। हजरत जिब्रील फरमाए तो अल्लाह जी जायो कसम मां सवालक नबी दे वही भी खणी उन सा वेंदो पे, लेकिन हे मोहम्मद करीम जो नंबर आयो, अल्लाह फरमाए जिब्रील मुझो आख नबी आयो थी, मोहम्मद करीम आयो थी, वनी वही खणी वन मुझो मोहम्मद जो दीदार कर, पो पुछा कंदो मां त केतरो सोनो आ। जिब्रील आयो हुजूर जे सामो गोडा भनी वेठो, फरमाए अल्लाह जी जायो कसम जड़ी पाक मोहम्मद जे चेहरे ते नजर पई, दिल में चवां पियो अल्लाह मुके वही जे लाइ न सडे, मुके छडे दे त मोहम्मद अरबी जो दीदार कया। फरमाया दुनिया में एड़ो सोहणो मां न ॾिठो जो मोहम्मद करीम के खुदा हुस्न ॾिनो आ, अखलाक बेड़ाई होया, दुश्मन के सीने सा मिलण वारो मुझो मोहम्मद अरबी पान। तू तो दुश्मन को नफरत कंदो आ, पर मुझो मोहम्मद अरबी दुश्मन के सीने से मिलण वारो। और तू सियाणा तो सियाणा है, पर चरिया पे हुजूर के सुञाणींदा, मानू तो सुञाण पर जंग जा जानवर सुञाणींदा, पखी परंदा पे सुञाणींदा कलमे वारो। जी त ॼणा मुझे पाक मोहम्मद के सुञाणे करे हुजूर जे साम्हूं गवाही ॾींदा, अंत मोहम्मद रसूलुल्लाह, मुझे हुजूर ते गवाही ॾींदा त सोना असां जहान ॾिठो आ, पर तो जहिड़ो सोनो न आहे ॾिठो, असांखे यकीन तूं अल्लाह जो सचो नबी आ। हुजूर से 10 सालन जा, घणन जा 10 सालन जा चाचो अबू तालिब से वञन पिया वापार ते, हुजूर से फरमाए अब्बा मां पे हलाए, चाचे अबू तालिब ॾिठो एड़ो सोनो शहजादो जो मां खणा वठी हलां, ओरे ते यहूदी आहिनि नसारा आहिनि, मथा सुञाणन से नुक़सान ॾियनि से, आख़िरी एड़ो हसीना मथा को नज़र न हणी विझेसि, को नुक़सान ॾिएसि, तंहिं करे वठी न हलांसि। चए पुट तूं न हल, मां परे वेंदुमि। चए अब्बा मां हलंदुमि। चए पुट सवारी न आहे, पंध हलणो पवंदो ई, कॾहिं उठ ते चढ़ंदा आहियूं, कॾहिं पंध कंदा आहियूं। जे बाबा अल्लाह जी जायो कसम मां बि चढ़ंदुमि, मां बि पंध कंदुमि, जे तव्हां पंध कंदो त मां पंध कंदुमि, पर हलंदो मां ज़रूर। चाचा अबू तालिब साईं के प्यारो बि एॾो हो जो हिनखे न करे न सघंदो। पुछा कयूंसि त भला अली बि पुटु थी, मोहम्मद अरबी त भाइटो थी, हुजूर साईं जो बाबू अब्दुल्ला साईं जनाब अबू तालिब सगा भाइर, जो सगा भाइर, इनी करे अबू तालिब साईं जी खिदमत उते घर में रहंदा। चे पुट परे वेंदासे, चे बाबा मां हलंदो, अबा मूंखे वठी हल। चाचे के रहम आयो, चे पुट चढ़ उठ ते वियारेंसि, काफ़िलो हलंदो तो वते, वींदे वींदे वॾे बहीरा नाले है मुसलमानो नसारन जो वॾो आलिम बुजुर्ग हुयो, माण्हुनि सां मिलंदो न हो, हथी न ॾींदो हो, पंहिंजे गिरजे में जी मस्जिद असांजी आ, पंहिंजे गिरजे इबादत खाने में वेंदो हो, उते वेठो ज़िक्र कंदो हो। पर ॻाल्हि सम्झो हाणे ही बि काफ़िलो वञे थो, शाम ॾे वञनि था, रस्ते सां वींदे वींदे ॾिठऊं त बुज़ुर्ग ॿार बीठो आ, इन काफ़िले ॾे निहारे थो, सभु हैरान थी विया, हे त निकिरंदो न आहे, अॼु रस्ते ते बीठो आ, हे त ॻाल्हाईंदो न आहे, अॼु दग ते बीठो आ। काफ़िलो पहुची वियो, सब बियो सब बीरिया आयो, पेरे उठ खां वठी मथे हेठ चेक कंदो आयो, हुजूर साईं की सभिनि तके वरी उठन के छड़े पियो, पर जन मुंहिंजे सोने जे सवारी ते पहुता, मार को झलियो, हुजूर साईं के हेठ लाथऊं, पाण फरमाई चाचो अबू तालिब साईं भजंदो आयो, ते छा मसलो आ, चे मूंखे ॿुधा ही नंढो यतीम आहे या न, चे न यतीम न आहे, मां हिन जो बाबो आ। चाचो हो पर बाबो सॾाए पियो, वरी हुजूर जे चेहरे मुबारक ॾे तके, वरी हीअं तके हेॾे तके हेॾे तके, चे ॻाल्हि ॿुधो मूंसां ग़लति न ॻाल्हायो, मूंखे ॿुधाए हे यतीम आहे या न आहे। चे बाबा मां बाबो आहियां, मुंहिंजो पुटु आहे। चाचो अबू तालिब ॾिजे पियो, मथां खयूं न वञेसि, कुझु करे न, मुंहिंजो पुटु आहे। वरी हुजूर ॾे तके, वॾो बुज़ुर्ग इंजील जो आलिम हो,
वडो आलिम हो निशानियों त लभन पयूं निशानियों उनके पक पे पवे आहे त इहो ई आखिर नबी मोहम्मद रसूलुल्लाह पर वो यतीम है यतीम छो ना है टे दफे पुछा के जैसे बाहू तो बता गाल बुधाए मां तो चवां तो यतीम आहे यतीम पर मुझो भाइटो आ असां अरबन में उसूल आहे जो भाइटे के पुट सॾींदा आहियूं ही मूंखे बाबो सॾींदो आहे पर आहे यतीम हाणे हिनखे यकीन त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और कुरान छा तो फरमाए अल्लाह फरमाए तो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा महबूबा पूरी कायनात लाए तो मोहम्मद अरबी के मां रहमत बनाए मोकलियो आ सोना जंग जे जानवरन ते भी तो रहमत आ हुजूर साईं केड़ो साहबी हथ ॾिनो हथ सख्त हुयुस चे छा कंदो चे मजदूरी पाण हथ के चुमी मजदूरी एडी भली शया बियो मिलियो न वॾा हा चे छा कंदो आहे चइसे बकरियूं ॾोंदो आहे चे न जल्दी लाए ॾोअण महिल थण खे नुक़सान थो ॾिएसि ईज़ा थो ॾिएसि कंहिं साधार जानवर खे ईज़ा न ॾियारबो तंहिं करे पंहिंजा न कटे पोइ बकरी खे ॾोए रहमत वारा हुया या न हुया असां टंग खां फासाईंदासीं अहिड़ो ज़ोर ॾींदुसि बकरी टंग खे बकरी बि पराई ॾो खीर जे लाइ मरे थो चांहि पीअ बकरी भी मामे जी अला चाचे जी वर बकरी जो टपरे तो टंग में अड़ो तो वकड़ देसे जो न जो अध साह राम सावण काथे आ शलके जो कुत्तो इन जे दर्ज अंदर टपे ना सिर आयो तो सिर हणदस पत्थर आयो तो पत्थर हणदस चंद्रा मानुन जड़ी मानी न था खारन साधारण के पोर धारन छोता पालन छोता असा जे घर ने भगा बिठायन हण जो भीतर पत्थर कुत्तो रड़ियो कंदो वते तो इनी जो रड़ियो मामूली न समझा यो सब दाऊ खुदा बुधई अल्लाह तो के खाराए तो हर मखलूक ते रहम कर जंग जे जानवर ते रहम कर उठ अचे तो ज़बान कढी रड़ियों तो करे दाहू तो करे साहबा फरमाया या रसूलल्लाह उठ चरियो आ सही अचे तो सिधो मता तवा के नुकसान न दी पाण फरमाई तो परे थियो मा तो पकड़िया से उठ के भी अल्लाह से तरो समझ नो मा मोहम्मद रसूलुल्लाह मुके कुछ न कंदो साहबा टिजन पिया मता अचे हुजूर दे अचे सही असा पकड़ो फरमाए ना मा पाण पकड़ी साहबा परे थी विया उठ सामो ओडो तो मस्त पियो अचे हुजूर ते नजर पइजी वियुसि कंधो हेठ करे हुजूर जो पेरन मुबारक ते पंहिंजो मोह रखी मुंहिंजे सोने जो सामो रोए बि पियो हुजूर के दाहू बि ॾे छा दाह छा पियो ॾे ॿुधायां जेको दाह ॾे पियो ॿुधायां घोटकी में जो मिलो तो चांहि पीआरींदो आयो त अल्लाह राम हिकिड़े के माल आहे छा छा खाराईंदो हिकिड़े हंधि ॾिठो मांसि वेठो फुटबेरी ते पोइ मां के ॾिठई मो के हेॾे के वस कई त हिन ॾिसे मां त न हिन क़ुरानी के भाकुर ते ई पायां हे खाई मूंखे त सा अधु त मिल्कियत खाई वियो आहे जॾहिं ईंदो आहे जे मच्छी खाराए जॾहिं ईंदो आहे चांहि दूध पती पीआर मार मत अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह थोड़ो आए मोरी अहिड़ी शइ मां हा उहो आहियां जेको कंध फेराए पियो मां त छा फुट पेरी ते वेठो आहियां हिते मूंखे छा तूं गोश्त खाराईंदे कंध छो फेरायो मूंखे ॾिसे पोइ त ॾिठुमि त हाणे कसम खण ते शुरू थो थिए हथ कढियो मां वरी न आयो मां समझियो न त चांहि को लमाया पियो कंध फेरांसि पियो ईअं कंध बि न फेरायो न हुजेव त ॿुधायोसि त राजो जेब में मज़ो कोन्हे अखियुनि ते खाराईंदो हाज़ुर अहिड़ी ॻाल्हि कान्हे प्यार त आहे न प्यार त आहे जे चांहि न त पाणी जो गिलास त पीआरे जीअं मोहब्बत कंदे सखावत कंदे ईअं रब तो ते महिरबानी फरमाई कलमे वारो उठ पैर कदमन ते चुमी ॾींदे मुंडी रखई फरमाया या रसूल अल्लाह मुझे जवानी ही मुझो मालिक मुते पानी ढोईंदो आ जवानी ही बार रखंदो हो सब कुछ थींदो हो हाणे मां कम जड़ो न थियो हां पाण में ॻाल्हाईंदा त कोहूं सा हाणे मुझे कोहण जे कढन या रसूल अल्लाह ऐं मूंखे खाराइण में घटि था पीआरनि में घटि था मूंखे ड्रो नथा कराइनि पाण फरमाए हेॾे आ उठ मूंखे दाह ॾिनो आहे हे मां बहा सां थो वठां हुजूर जी मर्ज़ी क़ीमत सां वठी आज़ाद करे छॾींदोमांसि पियो चरे खाए कुझु कोहंदोमांसि न जेको दाह खणी आयो आहे हुन चयो साईं साईं असां बसि न कोहंदासीं जे तव्हांखे दाह ॾिनई असांखे तौबा
ऐं वज़न में न रखंदासीं, गाह बि न खणंदासीं, पानी बि न ढोईंदासीं। पाण उठ के इशारो ने तो थी हाणे मालिक सां वञ। मालिक ले उठो वयो, पर अल्लाह जी ज़ायो कसम 5-5 कदमनि ते मुंहुं फेराए मुझे मोहम्मद अरबी ने निहारे पियो। जेका भलाई थी आहे तो थी उते वनी घरवारी जे गाल बुध, हिन ते पानी ढोणो ना है, कम वठणो ना है, हिन के खराणो चो तो मुझे मोहम्मद अरबी के तां ॾेई आयो। मां महबूब सां वाइदो कयो तुम, पाक मोहम्मद सां वाइदो कयो तुम, हाणे हिन को कम वठणो ना है, हिन के आजाद छॾणो आ। जे मोहम्मद करीम के सुञातो तो सब कुछ थी वयो। असां मोहम्मद अरबी जा गुलाम आहियूं। नन्ढा ॿार बि हुजूर के सुञाणींदा। आख़िरी वाइज़ मुंहिंजो शिकारपुर वञणो आहे। तव्हां त चादर खोले ते वेंदो तुम, तव्हां निंड कई मज़े सां, मां अञा पंध में हूंदुसि। सम्झो था कि न कोन? हा, कलमे वारो मुसलमानो जंग जे जानवरनि ते बि रहम कयो। लठ न हणो, डंडो न हणो, गेॾनि खे कुटे 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 वीचारनि खे रत छाण कनि था। वो क़यामत में तुंहिंजो हाल छा, तुंहिंजो छा हाल थींदो? कंहिं बि जानवर सां न विढ़ो। अल्लाह जी मखलूक उन ते रहम कयो। नांग जे लाइ हुकुम त मारियो, पर चेल भञी करे ईअं न छॾियोसि। मिंट में मथो भञी ख़त्म करे फिटी कयोसि, बाह में जीअरे हूंदे में न साड़ियोसि, चेल भञी रांदि में न खेॾोसि, उनखे तकलीफ़ न ॾियो, ईज़ायो न, मुंडी में धक हणी ख़त्म। वो बुजुर्ग अचे पोइ दरिया जे किनारे सां विछू पियो वञे, वरी दरिया ॾे पानी ॾे पियो वञे। हे वरी बुजुर्ग अल्लाह वारो हीअं हथ ॾेसि, अल्लाह जी मखलूक हेॾे ॿुॾी वेंदे, हेॾे न वञ। पोइ वरी डंग हणेसि, विछू जो कमु डंग वारा, ॿियो छा कंदो? वरी ये डंग हणेसि, वरी वीचारो फूका ॾे वरी विछू कीअं धिको ॾे, वरी फिरियो चंडो, वरी वापसि, वरी जो पानी ॾे त वरी हथ ॾेसि। अल्लाह जे मखलूक हेॾे दरिया थी पानी वही वेंदी मारींदी, हेॾे न वञ, वरी ठका डंग हणी। आयो हिकिड़ो ॿियो अमरा ॾिठई त हे त हथ ई कारो थी वियो अथसि। चे ख़ैर त आहे, विछू के झलियो त डंग हणंदो त छॾेसि वञे, धूड़ पाए ॿुॾी वञे। चे हुनजी आदत आहे डंग हण, मुंहिंजे वरी आदत आहे हुनखे बचाई थो वञा न, हुन सां चङाई त कयां न। वो पंहिंजो कमु थो करे, मां पंहिंजो कमु थो कयां। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला, मुझे हुसैन सही पान पांजे नौकर गुलाम को कावड़जी विया। गुलाम ॾिठो मेड़ न वठी वञास, माण्हू न वठी वञास, छड़ो कुरान पढ़दो मांस त मुझे हुसैन से मूंसां ठही वेंदो। मेड़ जी ज़रूरत ई न। हुसैन से माण्हू मोकिलियो, गुलाम के वठी अचो। गुलाम अचे थो, दिल में चए थो शींहं जो बच्चो आहे, बहादुर आहे, हिकिड़े चंबे में मूंखे पूरो कंदो। पर पहुचण सां कुरान पढ़दो मांस त ठरी पई। असां कुरान पढ़ण त ठहियो, पर मथे तरह खे बि न मुड़दासीं। आयो हुसैन से बीठो आहे, ही आयो सामो फरमाई अस्सलाम अलैकुम। हुसैन से फरमायो वालेकुम सलाम। पाण उन्हीं मल पढ़े वल काज़िमीन अल गैज़ा वल आफ़ीन अनिन नास, बिस्मिल्लाह पढ़ी पढ़े वल काज़िमीन अल गैज़ा। ओ मुझा हुसैन सही, ओ मुझा मुर्शिदा, अल्लाह जी ज़ायो कसम, अल्लाह से कुरान में फरमायो आ जेको पंहिंजे कावड़ के खाईंदो उहो बानो रब के ॾाढो वणंदो आहे, अल्लाह के प्यारो हूंदो आहे। जेको पंहिंजे कावड़ के खाई वेंदो आहे, हुसैन से फरमायो बिल्कुल तू सच चयो, अल्लाह जो कुरान सचो आहे। जे हुसैन अमल न कंदो त केर अमल कंदो? मां पंहिंजी कावड़ के ख़त्म करे बिल्कुल मां कावड़ खाई आहियां, छो त रब जो कुरान सचो आहे। वरी आयत पढ़ी वला आफीन अनिन नास। मुंहिंजा हुसैन जी अल्लाह को बानो ॾाढो वणंदो आहे, अल्लाह के ॾाढो प्यारो बानो जेको माण्हुनि खे माफ़ी ॾींदो वते। फरमाए ॻाल्हि ॿुधो, मां हुसैन अमल न कया त केरु कंदो, नबी जो ख़ानदान न करे त केरु कंदो, तंहिं करे मां माफ़ी बि ॾेई छॾियो। मां अल्लाह जे क़ुरान ते मां हुसैन अमल कयो आहे। वरी टी आयत पढ़ी, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो वल काज़िमीन अल गैज़ा वल आफ़ीन अनिन नास। ए मुसलमानो कलमे वारो आयत पढ़दो वियो, हुसैन माफ़ी ॾींदो वियो, अमल कंदो वियो। उन गुलाम खे चई ॻाल्हि ॿुधो, वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। चयो जेको ॿिए ते चङा एहसान कंदो आहे, अल्लाह के ॾाढो वणंदो आहे।
400 दिरहम कड़ी हथ में ने जाने गाल में तो तनी आयतन ते मां हुसैन अमल कयो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो कुरान सचो आ त नबी जी गाल भी सच्ची आ तंहिं करे मां हुसैन पर्ची भी वियो मां अमल भी को मां परेशान भी को मां कुरान ते अमल कयो त इंशाअल्लाह भई जहान सोना थींदा। हुजूर से फरमायो मस्जिद नबी में सुबह जी नमाज पढ़ाए हुजूर से पंहिंजे घर अचनि पिया पर पहिरियों पहिरियों अम्मा फातिमा जे दर ते ईंदा काथे बाबा अम्मा फातिमा जे दरवाजे सोने अली जे दरवाजे ते जो आया हुजूर से पान सुबह जी नमाज पढ़ाए आया चक्की जी आवाज हले पई घर में चाची बाबा चक्की जी आवाज पई हले हुजूर से जो न्यारो अल्लाह अकबर मुझी धी फातिमा चक्की थी हलाईंदे वते ऐ मुझे महबूब अखिन मां गोड़ा वई विया पर वरी बुधाई ही जो तकई तो चक्की भी हले थी पर कुरान जो आवाज बुधण में तो अचे अम्मा फातिमा चक्की भी हलाए पई पर कुरान में पढ़े पई मुझे महबूब अखिन में पानी वई विया दुआ था घुरन मुझा मौला मुझी न्याणी आ फातिमा है हसन हुसैन अम्मा है अली जी घरवारी आ मुझा मौला सुबह जी नमाज पढ़ी थई चक्की भी पान थी हलाए कुरान में पान पढ़ती पई आ अल्लाह जी रोजी में बरकत दी जाए महबूब रोइन था अम्मा जी नजर ना आए बाबे थे लेकिन पाक मोहम्मद अरबी बाहरों बीठा है अम्मा फातिमा रे निहारन था पान दुआ था घुरन अल्लाह जे बच्चन में बरकत दी जाए अल्लाह जी रोजी में बरकत दी जाए अल्लाह मां मोहम्मद जी थी आ ए अल्लाह चक्की भी हलाए थी कुरान में पढ़े थी मुझा मौला दुनिया आखिरत में फातिमा के इज्जत दी जाए महबूब रोइन बेटा दुआ घुरन था तवा को तो पूछा छो न फातिमा जन्नत जी रानी थे हसन साईं तो फरमाए केर बाबा इमाम हसन साईं असां त अहल बैत जा नौकर असी सहाबा जा नौकर मां चंदो अहल बैत जो नौ जावल बार हुजे असां उन्हीं जा गुलाम आहियूं असां के दीन एडो मिलियो आ मदीने वारन जी मेहनत सा कुरान पहुतो दीन पहुतो हसन से फरमाए तो हिकड़े डी मां घर में रहम त अम्मा जो अमल इंसा मुझे अम्मा फातिमा छा कंदी अडी जो फरमाए रब्बे काबा जो कसमा सुबह जो नमाज पढ़ी अची इबादत में शुरू मुसल्लो विछायला कुरान पई पढ़े वरी इबादत करे पई वरी कुरान पढ़े पई देर देर सा वरी घर जो कम कई बुहारी में पान दे कपड़ा में पान धोए पानी में पान खणी अचे वरी टाइम थियो बेपारी वरी नमाज में वरी घर जे इबादत अल्लाह जे इबादत में मशगूल सुजदन में मशगूल ओ टे पारी तई अल्लाह जे जिक्र में मशगूल अल्लाह जो कसमा हजरत हसन से फरमानता वरी सांझी तरठम अल्लाह जे इबादत में कुरान जे दौर में कुरान जे तिलावत में पो मां सोचम त मुझी अम्मा फातिमा सां डी रात इबादत में मशगूल पाक मोहम्मद जी न्याणी आखिरी वाइज आखिरी गाल दुआ ता घुरऊं बेओ आले मुझे भन्ना वाइज करे हजरत अली सही हिकड़े डी आया अम्मा फातिमा जे घर फरमाए फातिमा चे जी अली चे मां वन्या पयो जे काडे चे तुझे बाबे सही ने वन्या पयो मिठड़े मोहम्मद करीम जी ज़ियारत ते वन्या पयो पर पो दिल में याद की सोच में फातिमा के छो न वठी लाऊं त न्याणी तसे ओ तो बाबो तसे पो इनी करे तो ॾियाम जे हले त बई हलऊं मिठड़े मोहम्मद अरबी जी ज़ियारत करे हां मां तव्हां के पुछा तो अम्मा फातिमा की न हलंदी अम्मा फातिमा फरमाए अली तुझा थोरा बाबे जी ज़ियारत जो थी वने हिन का वधीक मुके खपे छा भई हले काडे था वजन कायनात जे नबी कमरे में टपी है हुजूर बैठा है रोइन महबूब साईं रोइन था हजरत अली से जो हुजूर साईं के रोइंदे फरमाए मुझा महबूब ओ मुझा साईं इमाम लंबिया कुर्बान वजाव रहमतुल आलमीन तवासा कोई विड़ियो होंदो मुके बुधायो तो मां हाने मारे चास मां पल्लो वठी जा दे न कंदम ओ सोना मां पहलवान मां शेरे बबरा मां जंग में पहरो नंबर मुझा महबूब पो केड़े दी जे लाए माली जमीन ते घुमा जो मुझो महबूब वेठो रोइंदो पियो आ जरूर तवां सा को वीडियो आ या तवां के लफ्ज कढियो थई वरी अम्मा फातिमा जी नजर पई
पाक मोहम्मद अरबी जे चेहरे दे तो बाबो रोन था। फरमाए बाबा हुकुम कर अली के हाणे मां थी चवा अली वनी कर पल्लो वठी इंदो। बाबा तो सा केर विड़ियो आ, बाबा तो के कहीं जायो आ, बाबा तो के कहीं तकलीफ नहीं आ। हुजूर ॾिठो त फातिमा थी ॻाल्हाए। फरमाए फातिमा अली जी या रसूल अल्लाह। अम्मा थी चे जी मुंहिंजा बाबा चे मूंसां विड़ियो कोई ना है, मूंसां को झेड़ो न कयो आ। मां जॾहिं मेराज ते वियुमि जन्नत में ॾिठुम, जहन्नम में ॾिठुम, जहन्नम में औरतूं घणियूं जहन्नम में सड़न पयूं। हे मूंखे इहो वॾो ॾुख थियो, मूंखे वॾो सदमो थियो। इन्ही करे अॼु ॻाल्हि यादि आई आहे, तॾहिं वेठो मां मोहम्मद अरबी रोवां थो। फातिमा वेठी आ पाण। फरमाए बाबा और तू छो पई जहन्नम में सड़ल? फरमाए ना शाकरी जे करे मुर्स जेडो आणन पो भी मञनी ना, मुर्स जो शुक्रगुजार थियनी कोन पिया। इन्ही करे अल्लाह उनके सजा ॾिनो आ। इहो भी गुनाह औरतुन में शुमार आ। कलमे वारो महबूब जा घोड़ा ॾिसी अम्मा फातिमा बि रोए पई त अली साईं भी पाण रोइन पया। असां इन्हनि जा नौकर हूं, गुलाम हूं, इनकी खिदमत केर करे, इन जो तारीफ केर न करे। मुझे सोने से फरमायो मुझे फातिमा मुझे जान जो टुकड़ो आ। फातिमा तो बेज़त मिनी मुझे जिस्म जो टुकड़ो आ। फरमाए जे फातिमा के चिड़ायो नाराज कयो उन्हीं मुखे नाराज कयो, जे फातिमा के राजी कयो उन्हीं मां मोहम्मद के राजी कयो। फरमाए अली मामा वा मां अली मां हाँ, अली सा कोई न विड़े, अली सा झेड़ो न करे, मुसलमान करी भी अली सा नाट कंदो। हाणे मां तव्हां सभिनि खां पुछां थो आलवे सां मोहब्बत सभिनि जी आहे या न आहे? सभिनि जी आलवे सां मोहब्बत आ। अल्लाह तव्हां सां खे हिन क़ुरान सां मिठे मोहम्मद जे ज़ात सां अहल बैत सहाबा सां मोहब्बत जी तौफीक अता फरमाए। इंशाअल्लाह इन मोहब्बत जे सदके असां खे जन्नत मिलंदी, क़यामत ॾींहुं हुजूर जी शफ़ाअत थींदी। अल्लाह तव्हां खे आबाद करे। मां पाण थकल हाँ, ॻाल्हाइण में तव्हां सम्झंदा हूंदव, तमामु परे परे सफ़र करे आयो हाँ। चवां पियो ख़ुदा करे वो वाइज़ करे सघां, पर अल्हम्दुलिल्लाह कुझु न कुझु मिड़ी हलियासीं। तव्हां बि वेठा आहियो, ॻाल्हियूं चङियूं थियूं, ॻाल्हियूं भलियूं थियूं, हिक ॿिए जा चेहरा ॾिठासीं। शायदि सुभाणे मां हलियो वञा, कोई ॿियो दोस्त हलियो वञे। ऐं इंशाअल्लाह मां ही चैलेंज सां चवां थो हिन क़ुरान जे मजलिस में जेके वेठा आहियो इहो जे सवाबनि खे तोड़ींदव न त घोटकी में वज़न न आहे जो इन असांजे सवाब अजर अज़ीम जेको मिलियो आहे इन जे लाइ तोरी कोन्हे, इन लाइ मापी कोन्हे। इहो वज़न पाण रब पाण कंदो। क़यामत ॾींहुं सॼो पुड़ गौरो थींदो। खिलंदे खिलंदे जन्नत में हलिया। अब आहे कोई के न त खणो ओ बुजुर्गो दुआ घुरूं। टे टे कुल पढ़ो, बाबा ॾाॾा परॾाॾा कब्रनि पिया उन्हनि जो बि हक़ समझो था कि न? नानियूं